ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। शहीद साफ़ी नसरुल्लाह गडानी क़तल केस जांच ऑफिसर सिराज लाशारी बयान रिकॉर्ड करायो आहे। केस जी जांच मुकम्मल आहे। ॿिनि टिनि ॾींहनि में जेको हूंदो ॿुधाईंदासीं। सिराज लाशारी जो इहो चवणु आहे। ख़ालिद लुंड ऐं संदसि पुट जांच में शामिल थिया ऐं उन्हनि सबूत पेश कया। शहबाज़ लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड चयो त असां ॿाहिरि हुयासीं। ख़ालिद लुंड चयो त हू इजलास जे सेशन में शरीक हो। केस जो जांच ऑफिसर जो चवणु आहे त उन खां अॻु मीरपुर माथिरो जी अदालत में केस जी ॿुधणी थी। अदालत ख़ालिद लुंड ऐं संदसि पुटनि जी ज़मानतुनि में 17 अगस्त ताईं वाध करे छॾी आहे। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी क़तल केस जांच ऑफिसर सिराज लाशारी बयान ॾिनो आहे। केस जी जांच मुकम्मल आहे। ॿिनि टिनि ॾींहनि में जेको हूंदो ॿुधाईंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी क़तल केस में जांच ऑफिसर सिराज लाशारी जो बयान। केस जे जांच मुकम्मल आहे। ॿिनि टिनि ॾींहनि में जेको हूंदो ॿुधाईंदासीं। सिराज लाशारी जो इहो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर माथिल मां आवाज़ जे रिपोर्टर लतीफ़ वसीर खां। जी लतीफ़, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस जे इल्ज़ाम में ठाहियल PPMN ख़ालिद खान लुंड, शहबाज़ खान लुंड, नूर मोहम्मद खान लुंड तोड़े जो केस जी जेका फरियादीड़ आहे अमा पठाणी, उन सां गॾु जेको जांच ऑफिसर आहे सिराज लाशारी जवाबदार असगर लुंड ATC कोर्ट मीरपुर माथिल अदालत में पेश थिया, जिते अदालत पारां केस जे हवाले सां जांच ऑफिसर खां पुछियो वियो त उन चयो त जांच मुकमल आहे। 7 ॾींहनि जी मोहलत ॾी वञे। 7 ॾींहनि अंदरि जेको जांच मुकमल करे चालान पेश कंदो। पर उन सां गॾोगॾु 17 तारीख़ ते जेके PPMN ख़ालिद लुंड ऐं पुटनि जी अबूरी ज़मानत में वाद कई वई आहे। सिराज लाशारी चवणु आहे त जांच मुकमल कई आहे। 2 टिनि अंदरि जेका आहे पधरी कई वेंदी। ऐं उन सां गॾु उन इहो बि चयो त जेके इहे ख़ालिद लुंड तोड़े ॿिया उन्हनि खे हैदराबाद में जेके उन्हनि खे घुरायो, उन्हनि पंहिंजा बयान रिकॉर्ड कराया आहिनि। उन्हनि कुझु एविडेंस प्रूफ बि ॾिना आहिनि। उहे जांच में शामिल कया विया आहिनि। पर उन सां गॾोगॾु PPMN ख़ालिद खान लुंड जो चवणु हो त असां हर फोरम ते जिते सॾींदा असां वञण जे लाइ तयारु आहियूं। ऐं उन इहो बि चयो त हीउ सियासी केस आहे, असांखे फासायो वियो आहे। पर ॿिए पासे जेको शहीद नसरुल्लाह गडानी क़तल केस में जेको वकील आहे सलाहुद्दीन पवर, उन मीडिया सां ॻाल्हाईंदे उन चयो त ही जेके ख़ालिद खान लुंड या ॿिया जेके सवे गाॾियुनि में अचनि था, हज़ारे माण्हू जवाबदार जेके उनखे हिरासत कनि था, अहिड़ी असां दरख़्वास्त सेशन जज खे अहिड़ी दरख़्वास्त जेका कोर्ट खे ॾिनी आहे त इन मामले जो SSP खे हिननि खे चवनि त जीअं आइंदा जे लाइ इन ते अमल कयो वञे। ऐं उन सां गॾोगॾु ही शहीद नसरुल्लाह गडानी क़तल केस में अॼु जेका ॿुधणी थी, ॿुधणी में केस 17 अगस्त ते जेका ॿुधणी मुलतवी कई वई आहे। अबूरी ज़मानत 17 तारीख़ ताईं आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेका जांच ऑफिसर आहे उहो 7 ॾींहनि अंदरि केस जेको आहे चालान करे अदालत में जमा कराईंदो। उन सां गॾोगॾु सिराज लाशारी इहो बि चयो त ही जेकी जांच आहे उहा समूरनि तरफ़नि खां, समूरनि रुखनि खां कयूं पिया। ऐं जांच केतिरे हद ते मुकमल थी चुकी आहे। तमामु जल्दी रिपोर्ट जेका जमा कराई वेंदी। जी ठीकु आहे, मां जी महिरबानी लतीफ़ अपडेट करण लाइ।